सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व नबीना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ उलमाए किराम हुफ़ाज़े इज़्ज़ाम बिरादरान इस्लाम अज़ीज़ दोस्तों मुसलमान भाइयों खुसूसन मोहतरम जनाब खालिद हुसैन चांडियो साहब जिनके इन जाए थे मीलाद मुबारक जी हीअ महफ़िल हुज़ूर जे ज़िक्र मुबारक जी हीअ महफ़िल मुनक़िद कई वई आहे। सुभान अल्लाह। दोस्तों तवज्जो सां वेही चंद गुज़ारिशूं ॿुधो। न वक़्त में गुंजाइश आहे न घणी तकरीर करणी आहे। टाइम मुंहिंजो मुक़र्रर आहे पर तव्हांखे ॿुधायां नथो। टाइम मुंहिंजो मुक़र्रर आहे पर जेको मुक़र्रर टाइम आहे न उन में बि कटौती थींदी, उन खां अॻिते कोन वधंदुसि। सो अमा तवज्जो सां वेही ऐं चंद मुंहिंजो गुज़ारिशूं ॿुधो। अल्लाह ताला तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। बानियाने महफ़िल खे अल्लाह ताला दारैन जूं सआदतूं नसीब फरमाए। अल्लाह ताला तव्हां असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िक्र मुबारक खे पाण बुलंद फरमायो आहे। दुनिया में केतरी सारी ख़ल्क़ इंसानन जो तादाद हिन वक्त में भी 8 अरब खां मथे आहे। पर जेकॾहिं पोइते तव्हां वञो जॾहिं खां इंसानियत जी इब्तिदा थी हज़रत आदम अलैहिस्सलाम उन वक्त खां अॼु ताईं, अॼु खां वरी क़यामत ताईं अवी हिसाब लगाईंदा बेशुमार दुनिया में इंसान आया ऐं ईंदा। अल्लाह इंसानन मां कंहिंजे मथां बि इहो ज़िम्मो न रखियो त तव्हां वञी मुंहिंजे हबीब जे ज़िक्र खे बुलंद कयो। जिन्नन जो तादाद असां खां 10 ते ज्यादा है। जिन्नन जे मथां इहा ज़िम्मेदारी न रखी वई त तव्हां वञी मुंहिंजे हबीब जे ज़िक्र खे बुलंद कयो। मलाइका जो तादाद अञा ज्यादा है। मलाइकन जे मथां बि अल्लाह इहा ज़िम्मेदारी न रखी त तव्हां वञी मुंहिंजे हबीब जे ज़िक्र खे बुलंद कयो। न को जिन्नन जी, न इंसानन जी, न मलाइकन जी, न ज़मीन ते, न आसमानन ते, न दरियान ते, न समुद्रन ते, न पानी ते, न वणन ते, न शजर ते, न हजर ते, न पखिन में, न पुजादा जीतन ते, न आसमानन ते, इन पूरी दुनिया का वधीक अल्लाह जो अर्श नई वरी अर्श खुदावंदी ते अल्लाह यो ज़िम्मो रखो तो तू वनी मुझे हबीब जे ज़िक्र के बुलंद कर। इन पूरी कायनात में अर्श इलाही का तहत सरा ताईं न अगी मखलूक, न को ईंदड़ मखलूक, न को खलाई मखलूक, न को फिदाई मखलूक, न को जमीनी खल्क, न को आसमानी मखलूक। मखलूक मां कंहिंजे मथां बि अल्लाह इहा ज़िम्मेदारी न रखी त तव्हां वञी मुंहिंजे हबीब जे ज़िक्र खे बुलंद कयो। अल्लाह फरमायो तव्हां ते ज़िम्मो नथो रखां वरफ़अना लक ज़िक्रक। महबूब तुंहिंजे रज़ा जे ख़ातिर मां रब पाण तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद कयो। वेठा आहियो त पंहिंजे मौजूद हुजण जो सबूत ॾियो। वरी आवाज़ सां सुभान अल्लाह चओ। इन में हिकमत कहिड़ी हुई? असां ज़िक्र कयूं था हुज़ूर जा उम्मती आहियूं। चओ सुभान अल्लाह।
वरे आवाज़ सां जेको हुजूर जो ज़िक्र ॿुधे ऐं मीलाद ॿुधे ऐं मोमिन ख़ुश न थिए त मां पंहिंजी ॻाल्हि कोन थो कयां, नाराज़ न थियो। गैर मुक़लिद वहाबी मशहूर आहिनि असांजे मुल्क में, अवां असांजे आड़े पाड़े में बि जान हूंदा। उन्हनि जे वॾे लिखियो आहे नवाब सिद्दीक़ हसन भोपालवी, जेको मुस्तफ़ा जो मीलाद ॿुधे ऐं ख़ुश न थिए इहो बेईमाना, इहो मोमिन थींदो ई कोन। हुन जो मौलवी तो लिखे तो मोमिन थींदो ई आहे जेको मुस्तफ़ा जो मीलाद ॿुधंदो आहे त ख़ुशि थींदो आहे। तव्हां ख़ुशि थी करे वरी आवाज़ सां सुभान अल्लाह चओ। इन में हिकमत कहिड़ी हुई त अल्लाह मखलूक मां कंहिंजे मथां इहा ज़िम्मेदारी न रखी। छो राज़ उन में इहो हो त मखलूक केतिरी बि घणी हुजे, केतिरो बि मुस्तफ़ा जो शान ॿुधाए बयान करे, पर हिकु ॾींहुं ज़रूर ईंदो या ख़ल्क़ फना थी वेंदी, इंसान फना थींदा, जिन फना थींदा, ज़मीन फना थींदी, आसमान फना थींदा, वण फना थींदा, समुंद्र दरिया पखी पुकड़ सब फना थी वेंदा। छो त क़ुरान जो फ़ैसिलो आहे कुल्लु मन अलैहा फ़ान व यबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। हर शइ जे मथां फना आहे, बक़ा सिर्फ़ अल्लाह जे ज़ात खे आहे। अल्लाह ताला फरमायो बंदो जे तव्हां जे मथां इहा ज़िम्मेदारी रखां त तव्हां वञी मुंहिंजे हबीब जे ज़िक्र खे बुलंद कयो त तव्हां त हिकु ॾींहुं फना थी वेंदा, जिन बि हिकु ॾींहुं फना थी वेंदा, ज़मीन आसमान हिकु ॾींहुं फना थी वेंदे। जे फना वारनि जे मथां, फाननि जे मथां इहा ज़िम्मेदारी रखां त तव्हां वञी मुस्तफ़ा जे ज़िक्र खे बुलंद कयो त इन्हनि जे फना थियण सां ज़िक्र हुज़ूर जो बीही वेंदो। ऐं मां रब मुस्तफ़ा जे ज़िक्र खे बीहारणु कोन थो चाहियां, मौक़ूफ़ रखणु कोन थो चाहियां, रोकणु कोन थो चाहियां। मां रब चाहियां थो त मुंहिंजे हबीब जो ज़िक्र हमेशा हलंदो रहे। तंहिंजे करे फानी जेके फना थियण वारा उन्हनि ते ज़िम्मो न आहे। मां रब बाक़ी आहियां ऐं मां पाण पंहिंजे हबीब जे ज़िक्र खे बुलंद कयो। अब केतिरो बुलंद कयो, हितां खां सकरन जेतिरो, कराची जेतिरो, बर्तानिया जेतिरो, अमेरिका जेतिरो, केतिरो अल्लाह बुलंद कयो। भला हितां खां आसमान सिदरा, उन खां मथे अर्श इलाही, केतिरो अल्लाह बुलंद कयो। बुलंदीअ जी इंतहा अल्लाह बयान ई कान कई। अल्लाह फरमायो वरफ़अना, असां बुलंद कयो लक महबूब तुझे करे, ज़िक्रक तुझे ज़िक्र खे। कुछ माण्हू अहिड़ा बि दुनिया में तव्हांखे मिलंदा, तव्हां हुज़ूर जो ज़िक्र एतिरो कयो था, एतिरो कयो था, एतिरो कयो था जो हद खे क्रॉस करे था वञो। तो मुस्लमान तो कलमो भरियो आहे, 8 साल मदरसे में पढ़ियो आई, मूंखां वॾी सनद खणी आयो आहे, वेह साम्हूं मूंखे क़ुरान मां बयान करे ॿुधा, हदीस में बयान करे बुधा तो हुजूर जे शान, मुस्तफा जे जिक्र, हुजूर जे अजमत, मुस्तफा जे शान जी हद आहे कहिड़े जाइ ते। अगर अल्लाह हद बयान कई आहे असां सुनी क्रॉस कोन कंदासूं। जेकर खुदा हद बयान न कई आहे त मौलवी साहब तू हुजी या पूरी दुनिया जा मुला गॾु कर, कंहिंखे न को अथाठी आहे, न को कंहिंजो इख्तियार आहे, न को कंहिंखे अल्लाह इहो ॾिनो ई आहे त तव्हां वञी हुजूर जे ज़िक्र जूं हदूं ठाहियो त हेसी ताईं ज़िक्र न आहे, हेसी ताईं ज़िक्र आहे, हेसी ताईं ज़िक्र कयो, हिन पासे ॾे न वञो। जंहिंजे ज़िक्र जे रिफ़त जी बुलंदीअ जी हद अल्लाह बयान कान कई आहे, जॾहिं हद आहे ई कोन त तूं कीअं थो ॿुधाईं। अल्लाह पंहिंजे हबीब जे ज़िक्र खे हमेशह जे लाइ ऐं लामुतनाई हद ताईं पंहिंजे महबूब जे ज़िक्र खे बुलंद फरमाए। भला जे ॿियो न सम्झो त एतिरो त सम्झो त मेराज जी रात आई हुई, पूरी कायनात दुनिया हेठि रहिजी वई, अल्लाह जो अर्श बि हेठि रहिजी वियो, मदीने वारा मथे तशरीफ़ वठी मेराज की शब मालूम हुआ आलम को तेरी
रिफात का पता ये न वरी आवाज़ खुली सुभान अल्लाह चओ रिफात बुलंदी के चइबो आहे मेरा जी रात थी महबूब तुझे रिफात बुलंदी जी दुनिया के खबर पई मेराज की शब मालूम हुआ आलम को तेरी रिफात का पता मेराज की शब मालूम हुआ आलम को तेरी रिफात का पता है कदम के नीचे अर्शे उला सुबहान अल्लाह सभी बड़ी आवाज़ सुबहान अल्लाह ऐ नामे मोहम्मद सल्ले अला सुबहान अल्लाह दी जिसने हमारे दिलों को जिला सुबहान अल्लाह रोकण वारा के आया वो खुद रुक जी वया हुजूर जो जिक्र कदह में रुकियो ही कोने मक्कतुल मुकर्रमा जे शहर में आस बिन वाइल थियो हो काब बिन अशरफ जड़ा मदीने में उठा मुजादा वदा वदा कट्टा काफिर मुशरिक हुजूर जे शान जा दुश्मन जने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साहबजादन जो विसाल थियो हुजूर जो हिकड़ो साहबजादो हजरत बीबी मरियम आहे बाकी सब औलाद उम्मुल मोमिनीन हजरत खदीजतुल कुबरा रदियल्लाहु तआला अन्हा हुजूर के थिया मुजादा हुजूर मा हजरत खदीजतुल कुबरा के साहबजादा वेठा त महबूब के हजरत खदीजतुल कुबरा मा 4 न्याणियों बिठियूं सुभान अल्लाह घणियों ॾाढा था ॻाल्हायो घणियूं बाबा अल्लाह मता तव्हांखे को हिक ते बिहारियो बीठो हुजे हिक आहे 4 आहिनि कोन खोड़न असर पिया वधन माफ़ कजो नाराज न थिजो तो हिक चवी थो टिन खे पीउ केरु ॾींदे एडी हुजूर जी बेअदबी गुस्ताखी हुजूर जे ज़ात जी मुझो यो मौजू कोने अर्द मायो पे कयो जने हुजूर जे साहबजादन विसाल कयो जेके उम्मुल मोमिनीन हजरत खदीजतुल कुबरा मा थिया आस बिन वाइल तानो हयो केड़ो त नबी साईं जो नस्ल खत्म थी वयो जिक्र नस्ल सा हलंदो औलाद थींदे पुत्र थींदा जिक्र अब्बे जो कंदा अम्मा जो कंदा पी जो जिक्र दुनिया में औलाद जे ज़रिए हलंदो पुत्रन जे ज़रिए हलंदो हुजूर जा पुत्र ही कोन सब जेके हुआ सो विसाल करे वया हाने नस्ल बि कोन हलंदो हुजूर जो जिक्र बि न जाए ते भी विंदो पुत्र हुंदा कोन त जिक्र रसूलुल्लाह जो केर कंदो नस्ल बयान हुजूर जो खत्म छो त पुत्र जे ज़रिए पुश्त हेठ हलंदी हुजूर जा साहबजादा सब विसाल फरमाए वया अज़ीज़ो दोस्तो मुसलमान भाइरो आस बिन वाइल ऐ बिन काफिरन जदा यो तानो हयो हो ऐ माण्हुनि खे पिया चवनि बस चंद सालन जी ॻाल्हि हुजूर जो विसाल थींदो जिक्र बि हुजूर जो खत्म नस्ल बि खत्म जिक्र बि अॻिते हलंदो कोन दीन अॻिते हलंदो कोन न को इस्लाम अॻिते हलंदो हिननि दुश्मननि तानो ॾिनो अल्लाह ताला पंहिंजे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जे दिफ़ा में जवाब ॾिनो मुहिब जी मोहब्बत कंदड़ जी या आदत तरीक़ो त महबूब जे मथां केरो आंगुर खणे त मुहिब ख़ामोश थी न वेहे दिफ़ा जे लाइ मैदान में हली अचे नाराज़ त न आहियो न सुभान अल्लाह ॾाढा चओ तो असां में न जॾहिं अहिड़ी ॻाल्हि कंदा आहियूं कंहिंजे बारे में पोइ चवंदा आहियूं इख़्तिलाफ़ी ॻाल्हि फलाणी ॻाल्हि इहा न कयो फलाणा छॾे ॾियो इन्हनि खे
हुननि छॾियो आहे जो तूं असां खां थो चई त रिआयत का हिननि जे मथां थी हिननि मुजादा मुहिब जो कमु इहो आहे त महबूब जे मथां केरु आङुर खणे त बर्दाश्त न करे जेकॾहिं अलाह हुननि खे छॾे ॾे हा त पोइ या रसूल अल्लाह चवण वारा सुन्नी मुस्लमान बि हिननि खे छॾे ॾियनि अलाह जवाबु ॾिनो सुन्नी बि जवाबु ॾींदो पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह फरमायो इन्ना आतैना कल कौसर ऐ मुंहिंजा बि बसा तोखे कौसर अता फरमायो आहे कौसर जूं माना मुख़्तलिफ़ लिखियूं वयूं आहिनि इमाम कुर्तुबी पंहिंजे तफ़सीर में उन जूं 14 मानाऊं लिखियूं आहिनि कौसर मां मुराद हौदे कौसर बि आहे कौसर मां मुराद जन्नत वारी नहर बि आहे कौसर मां मुराद कसीर उम्मत बि आहे कौसर मां मुराद हर भलाई बि आहे कौसर मां मुराद खैर कसीर भी कौसर मां मुराद घणी औलाद भी अल्लाह ताला फरमायो महबूब दुनिया जे लाइ तरीक़ो इहो आहे त हमेशा माण्हुनि जी औलाद पुट जे ज़रिए हलंदी आहे पर महबूब तुंहिंजे लाइ उसूल इहो कोन्हे हुजूर ख़ुदि फरमायो त ॿियनि जो नस्ल पुटनि खां हलंदो पर मां मुहम्मद जो नस्ल क़यामत ताईं मुंहिंजे न्याणी ख़ातून जन्नत जे ज़रिए हलंदो हक़ आहे त ॾाढा सुभान अल्लाह जा सैयदा ज़ाहिरा तय्यबा ताहिरा सैयदा ज़ाहिरा तय्यबा ताहिरा जाने की राह पे लाखों सलाम मुस्तफा शम्मा बज़ में हिदायत तेरा माशाअल्लाह पूरी दुनिया सैयदन सां भरी पई आहे जो सुभान अल्लाह हुजूर जे आल सां भरी पई आहे हुननि तानो ॾिनो त हुजूर हुननि तानो ॾिनो त हुजूर जो नस्ल ख़त्म थी वियो त ज़िक्र ख़त्म थी वेंदो अल्लाह फरमायो महबूब इन्हनि ताननि वारनि हिननि यार मां तोखे कौसर ॾिनो आहे तोखे औलाद बि कसीर ॾिनमि त महबूब उम्मत ज़िक्र करण वारी बि तोखे मां कसीर ॾेई छॾी मूंखे ॿुधायो क़ुरान जो मुहाफ़िज़ केरु आहे ज़ोर सां चओ क़ुरान जो मुहाफ़िज़ केरु आहे अल्लाह पर तव्हांखे लखे किरोड़े हाफ़िज़ मिलंदा मुहाफ़िज़ ख़ुदि ख़ुदा आहे पर उन हिफ़ाज़त जो तरीक़ो इहो आहे त उम्मत में लखे तव्हांखे मिलंदा जेके क़ुरान खे अज़बर सीने में यादि कयो वेठा हिफ़ाज़त क़ुरान जी हले पई न अहिड़े तरीक़े सां हुज़ूर जे ज़िक्र खे अल्लाह पाण बुलंद फरमायो आहे ऐं उन बुलंदीअ जो हुज़ूर जे रिफ़त जे ज़िक्र जी रिफ़त जो हिकिड़ो अंदाज़ इहो आहे जो उम्मत मुस्तफ़ा जी मैदान में आहे हूअ त 12 महीना मीलाद पर रबीउल अव्वल में वरी ख़ासि हुज़ूर जे लाइ मीलाद उम्मत मलाए ज़िक्र कदीर जे कुरान जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो अल्लाह पाण फरमायो मां नाज़िल कयो आहे उन जो मुहाफ़िज़ में मां पाण आहियां पर इंसाननि हाफ़िज़नि जे ज़रिए हिफ़ाज़त हले पई ऐं हुज़ूर जो ज़िक्र ख़ुदा पाण बुलंद फरमायो ऐं बुलंद करण जी हिकु सूरत इहा आहे जो रबीउल अव्वल में ख़ासि तरह आम महीननि में आम तरह उम्मती हेठि कोन थींदा आहिनि कदम पोइते कोन खणंदा आहिनि कदम अॻिते वधाए मुस्तफ़ा जे मीलाद जी ख़ुशी क़ल्बी जे घर आबाद थे महबूब जो मीलाद कर थोड़ा घना कुछ ॾेई करणा पंहिंजे यार खे तूं यादि कर अहिड़े ने आरियो सुभान अल्लाह ॾाढा चओ अॼु
जो जा बजा हर मुल्क में, हर कहे हबीब जो काज क्यों, हर कहे हबीब जो काज क्यों। तुम बेशाहल शाह जो गाएश गुल दिल शाद कर, थोड़ा घना कुछ डई कणा पंजे यार खे तू याद कर। आयताई वरफाना लक जिक्रक, हबीब असां तुझे करे तुझे जिक्र के बुलंद कयो आ। अशिफा में हदीस मौजूद आ, हुजूर जो साहबी हजरत अबू सईद खुदरी रदी अल्लाह ताला नो राविया फरमाए तो जिब्रील हुजूर जे दरबार में लही आयो, अर्ज तो करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह फरमायो आ महबूब तुझे करे असां तुझे जिक्र के बुलंद कयो आ। या रसूल अल्लाह, अल्लाह जो पैगाम खणी आयो आहियां, अवां खे ॿुधाइण जे लाइ आयो आहियां त रब तव्हांजे ज़िक्र खे कीअं बुलंद कयो आहे। अल्लाह फरमाए थो महबूब इज़ा ज़ुकिरत माई, महबूब तुंहिंजो ज़िक्र मां रब ईअं बुलंद कयो आहे जो जॾहिं मुंहिंजो ज़िक्र थींदो त तुंहिंजो बि गॾु ज़िक्र थींदो। थोड़ो वाले मत आयो सुभान अल्लाह ॾाढा चओ। अब मुझे तकीर टाइम पूरो थियो ॿुधाए जा घड़ी मुझे अॻियां पई आहे। अब वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ, ॻाल्हाईंदा वञो, देर न थिए न, जल्दी में बस ॻाल्हि थी वञे। अच्छा, हुजूर जो ज़िक्र बुलंद अल्लाह फरमायो, जिब्रील अर्ज़ करे तो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, माशाअल्लाह कलाक वधायो सोगा थी वियो, सुभान अल्लाह सोगायो। चलो माशाअल्लाह, हाणे वरी आवाज़ सां सुभान अल्लाह जो मार्ज़ कयो। महबूब अमा जे ज़िक्र खे अल्लाह कीअं बुलंद कयो आहे, इहो मां अर्ज़ करण जे लाइ आयो आहियां। जिब्रील आयो, इज़ा ज़ुकिरत माई, महबूब जॾहिं मुंहिंजो ज़िक्र थींदो त गॾु तुंहिंजो बि ज़िक्र थींदो। अल्लाह जो ज़िक्र केरु केरु कंदो आहे, अवां ॾाढे अल्लाह सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो क़ुरान थो पढ़ां। केरु केरु ख़ुदा जो ज़िक्र कंदो आहे। वठो माज़ीअ जे ज़माने के अल्लाह ताला फरमायो, सब्बह लिल्लाहि मा फिस समावाति व मा फिल अर्द, ज़मीन आसमान में जेके भी शयूं आहिनि उन्हनि सभिनी अल्लाह जी तस्बीह बयान कई आहे। मुस्तक़बिल हाल ज़माने के रसूल अल्लाह ताला फरमायो, युसब्बिहु लिल्लाहि मा फिस समावाति व मा फिल अर्द, अल्लाह जी पाकाई तस्बीह बयान करे थी अचे बि कंदी केर मा फिस समावात व मा फिल अर्द, जेके भी शयूं ज़मीन में आया आसमान में आया सभई शयूं अल्लाह जी तस्बीह खुदा जो ज़िक्र बयान कंजो। टी जाए ते अल्लाह ताला फरमायो, व इन मिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहुम, दुनिया में का बेड़ी शे कान्हे जेका अल्लाह जो ज़िक्र कोन कंदी हुजे, अल्लाह जे तस्बीह के बयान कान कंदी हुजे। हर शे बयान करे दे। कुरान फरमाए तो तमाम उन जे तस्बीह के समझो कोन था, पर तस्बीह हर शे जी अल्लाह जी बयान कंदी आहे। ये कपड़ो भी करे, ये मोबाइल भी करे, ये बत्तियों भी करे, झंडा भी करे, माइक भी करे, जमीन भी करे, आसमान कर, पखी पुखड़ कर, जिन्नात भी करे, फरिश्ता भी करे, वन भी करे, समुद्र भी करे, दरिया भी करे, हर शे अल्लाह जो ज़िक्र कंदी आहे। तू मता समझे तो मां तो कया न, हर शे पंहिंजे ज़ुबान हाल सां अल्लाह जे ज़िक्र में मसरूफ़ हूंदी आहे। अल्लाह ताला फरमायो, ज़मीन आसमान जो तमाम शयूं अल्लाह जी तस्बीह बयान कर, हम्द बयान कर, ज़िक्र बयान कर। जॾहिं हर शे अल्लाह जो हम्द बयान
करे थी, खुदा जो जिक्र भी करे थी, अल्लाह जी तस्बीह बयान करे थी। तख्त सरा खा हलो अल्लाह जे अर्श ते वनी पहुंचो, हर रश खुदा जी तस्बीह बयान करे थी। ऐ अल्लाह जिब्रील के मोकिलियो, जिब्रील वञो महबूब खे वनी ॿुधाया त महबूब जॾहिं जिथे मुंहिंजो ज़िक्र हलंदो त तुंहिंजो बि हलंदो। हर रश अल्लाह जे जिक्र में मसरूफ आ, त हर रश मुस्तफा जे जिक्र में भी मसरूफ आहे। अल्लाह ये पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिक्र मुबारक के बुलंद फरमायो, रुगो मखलूक खां खुदा जिक्र कोन कराईंदो आ, पाण बि कंदो आ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सभी सुभान अल्लाह चओ। कुरान में अल्लाह ताला फरमायो, इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लून अलन नबिय्य, बेशक अल्लाह ऐं उन जा फरिश्ता नबी करीम जे मथां सलात मोकिलन था। तव्हां असांजी सलात ई आहे जीअं तव्हां असां पढ़ूं था, फरिश्ता भी सलात पढ़न पंहिंजो अंदाज़ आहे, पर अल्लाह सलात कीअं मोकिलींदो आहे, ख़ुदा जे सलात मोकिलण जो अंदाज़ कहिड़ो आहे। बुखारी शरीफ के खणी अचो, हजरत अबुल आली रज़ी अल्लाह अन्हु जो कौल आहे। इमाम बुखारी में नकुल करे थो, चए थो सलावतुल्लाह जो मतलब अल्लाह जेका सलात हुजूर ते मोकिलींदो आहे, उन सलात अल्लाह जे सलात जे मोकिलण जो मतलब इहो आहे त मलए आला जी जमात हूंदी आहे, उन्हनि जे साम्हूं अल्लाह पाण पंहिंजे हबीब जी तारीफ़ बयान कंदो आहे। ये बुखारी के दो मनी तो खड़ बुखारी के इमाम बुखारी अबुल आलिया जो कौल नकुल करे तो फरमाए तो सलावतुल्लाह ऐ सनाउहु, माना हुजूर जे मथा अल्लाह जेका सलात मोकिलींदो आहे उहा ईअं नाहे जीअं तूं असां पढ़ंदा आहियूं अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह या सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदना मुहम्मद व आलिहि व असहाबी अजमईन। तो असां ईअं दुरूद मोकिलींदा आहियूं, अल्लाह ईअं सलात न मोकिलींदो आहे। अल्लाह मलए आला जे जमात खे गॾु करे उन्हनि जे साम्हूं बग़ैर तशबीह जे, बग़ैर तमसील जे, सिर्फ समझाइण जे लाइ अर्ज़ कयां थो, बिल्कुलु अहिड़े तरीक़े सां जे या रसूल अल्लाह चवण वारा सुन्नी मुस्लमान मीलाद जी महफ़िल क़ाइम कंदा आहिनि, हुज़ूर जे ज़िक्र जी महफ़िल क़ाइम कंदा आहिनि, हिकिड़ा वेहंदा आहिनि, ॿिया बयान मुस्तफ़ा जो शान कंदा आहिनि। बस मां मिसाल अर्ज़ करे छॾियो, बाक़ी बग़ैर कंहिं तशबीह जे, बग़ैर कंहिं तमसील जे, अहिड़े तरीक़े सां अल्लाह मलए आला जे जमात जे साम्हूं पंहिंजे हबीब जी तारीफ़ पाण कंदो। तुंहिंजे शान मथा क्या कुर्बान नबी, तुंहिंजे शान मथा क्या कुर्बान नबी, घोरिया बार बचा जिंद जान नबी, तुझे शान था। इहो तो आम पर जॾहिं अञा दुनिया पैदा कान थी, ही रूहनि जी दुनिया हुई। व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाकन नबिय्यीन, अल्लाह नबियन जे रूहनि खां पे वाइदो वरतो त तव्हांखे दुनिया में मोकिलिया, सुम्म जाअकुम रसूल, को अज़मत वारो रसूल तव्हां वटि तशरीफ़ वठी ईंदो, रूहनि नबियन जा बयान करण वारो अल्लाह हो, ज़िक्र तव्हां असांजे नबीअ जो हली रहियो हुयो। सुभान अल्लाह। कॾहिं अल्लाह ताला हज़रत इब्राहिम खां ज़िक्र कयो, बैतुल्लाह जी तामीर थी, अल्लाह जो नबी दुआ थो करे, रब्बना वबअस फीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिक,
या अल्लाह बैतुल्लाह उठायो हाणे अज़मत वारो रसूल इन्हन मजा इन्हन में मबूस फरमा जा जेको तुझो आयतूं हिनन जे मथा तिलावत फरमाईंदो हजरत मदीने वारे जे मीलाद खां पहिरियां अल्लाह ताला हजरत इब्राहिम खलीलुल्लाह का हुजूर जो जिक्र करायो हजरत इब्राहिम जे दुआ में तवा साजे नबी जो जिक्र हली रहियो हुयो हजरत मूसा कलीमुल्लाह आयो तौरात में हुजूर जे उम्मत जो सिफतूं पढ़ी त कम थोरो कंदा पर अजर घणो वठंदा ज़ोर सां सुभान अल्लाह जो हुजूर फरमाए त तव्हां जे लाइ कम जी जेका ड्यूटी आहे न उहा आहे 3 पहरीअ खां मग़रिब ताईं सुबह खां ज़ोहर ताईं न ज़ोहर खां असर ताईं न असर ऐं मग़रिब इहो विचो जेको अरसो आहे तव्हां जे मथां सिर्फ़ एतिरो कमु करणो आहे पर अजर अल्लाह तव्हांखे पूरे ॾींहं जो अता फरमाए छॾियो मेहनत थोड़ी सवाब घणो अल्लाह जे नबी जो पढ़ियो तो हुजूर के आखिरी नबी के हेड़ी उम्मत मिलंदी अद के अल्लाहुम्म या रब ऐ मुजा रब या जेका उम्मत है ना या मुखे अता फरमा अल्लाह फरमायो प्यारा मूसा या तुंजी उम्मत ना है या मुझे आखिरी महबूब जी उम्मत है तवा छा था समझो तो हुजूर तव्हां असांखे यादि कोन कयो उधर फरमाए हिकिड़े मौक़े ते मुंहिंजी दिलि चाहे थी मां चाहियां थो पंहिंजे भाउरनि खे ॾिसां साहब ने अर्ज़ कयो या रसूल असीं न आहियूं पाण फरमाए तव्हां आहियो सहाबी मुंहिंजे सोबत में विहण वारा मूंखे ॾिसी करे तव्हां ईमान आंदो आहे चंड खे टुकड़ा थींदे तव्हां ॾिठो सिज खे वापसि वरंदे तव्हां ॾिठो खजीअ जे वणनि खे ईंदे तव्हां ॾिठो खज आंगुरनि मुबारक मां पाणी ॿाहिरि निकितो इहो तव्हां ॾिठो तव्हां ॾिसी ईमान आंदो आहे भाउर त मुंहिंजा उहे आहिनि जेके बाद में ईंदा अन ॾिठे मां मोहम्मद ते ईमान आंदो तवा तो दिसो था न उंगलियां है फैज पर टूटे है प्यासे झूम कर नदियां पंजाब रहमत की है जारी वाह वाह आ गया जब मौज में कतरे से दरिया कर दिया बढ़ गई जिस पर नजर बंदे से मौला कर दिया सबान ॾिठे ईमान आंदो आहे न असां कोन ॾिठो कुझु बि न ॾिठोसीं आओ जन दीदार कया उहा मुबारक जमात ही चओ सुभान अल्लाह वरी आवाज़ खुली सुभान अल्लाह जो उन्हनि सहाबनि जन पंहिंजे अखियुनि सां हुजूर जो दीदार करे ऐं ईमान आंदो हुजूर फरमायो हदीस पाक में तू गाल मर्रानी जंहिं मुंहिंजो दीदार कयो इनखे हिकु भेरो मुबारक पर जंहिं मूंखे न ॾिठो मूं ते ईमान आंदो उनखे 7 भेरा मां मुबारक तव्हांखे हिकु भेरो न 7 भेरा तव्हांखे मुबारक हुजूर फरमायो हिननि ॾिसी ईमान आंदो आहे बराबरि उन्हनि जो शरफ़ आहे मक़ाम उम्मत में अफ़ज़ल है जॾहिं हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे ॾिसी ईमान आंदो पूरी कायनात में तमाम उम्मतुनि में साहब जो शान बुलंद पर मुंहिंजा आदा हुजूर खे पोइ उम्मत अचण वारी सां बि मोहबत हुई पाण फरमाए हे त मुबारकबाद जा मुस्तहिक आहिनि पर हुननि त ॾिठो ई कोन्हे पाण फरमाए किताबनि में पढ़ंदा पढ़ी करे मुंहिंजे मौजूदनि खे दिल में हंडाईंदा यकीन करे मां मोहम्मद ते कलमो भरे मुसलमान पढ़ो ला इलाहा हज़रत ईसा हुजूर जे ज़िक्र मुबारक जी गाल बुधाए वयो कुरान में अल्लाह फरमायो व मुबश्शिरम बिरसूल याती मिन बाद
इस्मुहु अहमद मां तव्हां खे उन अज़मत वारे नबीअ जे अचण जी ख़ुशख़बरी ॿुधाइण आयो आहे जेको मूंखां बाद में ईंदो इस्म मुबारक उन जो अहमद हूंदो कदे मूसा पे जिक्र अल्लाह कदे हजरत मूसा खां पे जिक्र करायो कदे हजरत ईसा खां पे जिक्र करायो कदे इब्राहिम खलीलुल्लाह खां जिक्र पे करायो कदे रब्बुल आलमीन खुद पे जिक्र फरमायो पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ऐ हुजूर जे रिफ जिक्र मुबारक है अल्लाह ताला वा रिफत अता फरमाई जो अल्लाह खुद फरमायो जिब्रील अची ॿुधायो महबूब मुंहिंजो जिथे जिक्र हलंदो गॾु तुंहिंजो बि जिक्र हलंदो रहंदो अल्लाह ईअं बि फरमायो या अय्युहल्लज़ीन आमनु इस्तजीबू लिल्लाहि वलिर्रसूल इज़ा दाकुम ऐ ईमान वारो जॾहिं अल्लाह रसूल जो सॾु थिए त उन ते हलिया जो पूरी इंसानियत मुस्तफ़ा जी उम्मत इंतज़ार में आ त कॾहिं तो हबीब जो सॾु थिए त मुस्तफ़ा जे दरबार में हाज़िरी ॾियो तू मां थोड़ी पूरी दुनिया जा मुसलमान इन इंतजार में हल दुनिया जा रुगो मुसलमान जो दुनिया मुंतज़िरा चंद्र जो पंहिंजे जाइ ते इंतजार त इशारो थे त ॿ धरती ज़मीन ते मां किरां चंद्र इन जे लाइ मुंतज़िरा तो हुजूर जो इशारो थे त मां हेठ अचां चंद्र पंहिंजे जाइ ते मुंतज़िर सिज पंहिंजे जाइ ते मुंतज़िरा त मूंखे इशारो थे त वापस लथल वोटी अचां आला हज़रत भी भली गाल कही सुभान अल्लाह चो